बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो से गॾु जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, अॼु जी वीडियो में असां तव्हांखे वहीदा अबड़ो जे बारे में हैरत कुन इंकशाफ ॿुधाईंदासीं। जी हाँ दोस्तों, वहीदा अबड़ो जेका सिंध टीवी ऐं KTN कशिश ते मुनफ़रिद प्रोग्रामनि में मुनफ़रिद रोलनि में अव्हां जे साम्हूं नज़र ईंदी रही आहे। अॼु असां उन जी ज़िंदगी, उन जी ज़ाती ज़िंदगी जे बारे में कुझु हक़ीक़तूं अव्हांखे ॿुधाईंदासीं जेकी संदसि प्रोफेशनल लाइफ खां बिल्कुलु अलॻि ऐं बिल्कुलु मुनफ़रिद आहिनि। त प्यारा दोस्तों, हलूं था अॼु जे वीडियो ॾे। ऐं उन खां पहिरियां अव्हांखे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾियो, त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो अव्हां ताईं पहुचंदी रहे। प्यारा दोस्तों, असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त हर वारे असां अव्हां जे लाइ हिकु अहिड़ी वीडियो आणियूं जेका अव्हांखे पसंदि ज़रूरु अचे। त प्यारा दोस्तों, हलूं था अॼु जी मेन वीडियो जी टॉपिक की तरफ़। जी हाँ दोस्तों, सिंधी TV चैनल्स ते वहीदा अबड़ो निहायत ई घणी महिनत करे मथे आई आहे। वहीदा अबड़ो सिंधी TV चैनल्स ते पहिरियों नंढा नंढा रोल कया, जंहिंखां पोइ वहीदा अबड़ो खे मेन रोल में कास्ट कयो वियो ऐं वहीदा अबड़ो साबित कयो त हूअ हिकु बहितरीनु अदाकारा आहे। वहीदा अबड़ो जी पहचान हिन वक़्तु धरती TV जो प्रोग्राम गुड नाइट प्रोग्राम आहे, जंहिंमें वहीदा अबड़ो होस्टिंग कंदी आहे। वहीदा अबड़ो जे बारे में तव्हांखे ॿुधायूं त वहीदा अबड़ो अदाकारी सां गॾोगॾु बहितरीनु होस्टिंग बि कंदी आहे ऐं धरती TV जे इन प्रोग्राम में वहीदा अबड़ो खे होस्टिंग कंदे अव्हां ॾिसंदा ऐं ज़रूरु पसंदि कंदा हूंदो। त प्यारो दोस्तों, वहीदा अबड़ो जे बारे में कुझु ॾींहं अॻु में इहो सोशल मीडिया ते वायरल थियो त वहीदा अबड़ो हिकु हम जिन्स परस्त छोकिरी आहे। त प्यारो दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त वहीदा अबड़ो अहिड़े टाइप जी छोकिरी न आहे। वहीदा अबड़ो हिकु कंप्लीट छोकिरी आहे जंहिंखे अल्लाह ताला सुठो इख़लाक़ ऐं सुठी तबियत ॾिनी आहे। वहीदा अबड़ो पाण ॿुधायो त मूं ते अहिड़ा इल्ज़ाम हणण वारा माण्हू ख़बर नाहे त केरु आहिनि, पर मुंहिंजी अहिड़ी का ॻाल्हि न आहे। मां हिकु सुठे ख़ानदान जी शरीफ़ छोकिरी आहियां ऐं इहो साबित बि थियो आहे त वहीदा अबड़ो हिकु सुठे ख़ानदान जी शरीफ़ छोकिरी आहे। वहीदा अबड़ो जो बचपन कराची में गुज़रियो। वहीदा अबड़ो जो पीउ हिकु हेडमास्टर हुयो जेको ॿारनि खे तालीम ॾेई पंहिंजो गुज़रान कंदो हुयो। त प्यारा दोस्तों, हीअ हुई असांजी अॼु जी वीडियो यकीन तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकर वीडियो पसंदि आई हुजे त कमेंट सेक्शन में वञी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। दुआउनि में यादि कंदा। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह निगहबान।